पर्ची पई। असा जो मकसद यो आहे त असा हिन रहमत ऐं बरकत वारी महफ़िल मजलिस में अची पंहिंजी कटल दिल के साफ़ कयो, कयल गुनाहनि ते सच्ची दिल सां तौबा करे आइंदा जे लिहाज़ सां हर गुनाहनि खां बचण जी कोशिश कयो। घणा कम न बि कयो, कुछ मुख्तसर कम मां अर्ज़ रखां, उम्मीद आहे त इंशाअल्लाह पूरी पर्ची पवंदो। नंबर पहिरियों त अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे बि शरीक न कयो। मुवाहिद जेकॾहिं आहियूं त पोइ रब वटि अमल बि क़बूल थींदा, पर जेकॾहिं तौहीद नाहे, शिरक ते हूं त पोइ रब वटि कोई बि अमल क़बूल नाहे। मुवाहिद हुजो। नंबर ॿिए ते जेतिरो थी सघे असां पराए माल जे वेझो न वञूं। जेकॾहिं असांखो माज़ीअ में परावा बना घटिजी विया आहिनि, परावा पत्थर सोरजी विया आहिनि, पराए प्लाटनि ते कब्ज़ो थी वियो आहे, परावा खाता मटे करे उन्हनि जा मालिक लॻा पिया हूं त हक़ वारनि खे पंहिंजो हक़ ॾेई करे असां रब जे आॾो सची दिलि सां तौबा कयूं। उमेद आहे रब पर्ची पवंदो। हे जेके दुनिया में ठगियूं कूड़ बनबरियूं कयूं था, अंदरि हिकु ॿाहिरि बि हुन सां धोखो, हुन सां धोखो, हुन जा पैसा खाधासीं, हुन जा पैसा खाधासीं, हुन जा पैसा खाधासीं, इन्हनि शयुनि खां तौबा कयूं त क़ब्र आख़िरत ठही सघे थी, न त हितरे बि हिसाब ॾियणो पवंदो, अॻिते बि हिसाब ॾियणो पवंदो। हर शइ में जेका असां मुस्लमाननि मिलावट शुरू कई आहे, कलमे खां वठी आज़ान खां वठी करे खीर अटो चांवर कहिड़ी शइ न छॾी आहे जंहिंमें मिलावट न कई आहे। जो बुजुर्गनि लिखियो आहे, मन गशना फलैस मिन्ना, इन में हिकिड़ो मुराद इहो बि आहे जेको मिलावट थो करे, आका फरमायो इहो मुंहिंजो न आहे। छॾियो मिलावटनि खे। अॼु मुस्लमान कलमे पढ़ण वारा माखियूं घुमाइनि था, मखण घुमाइनि था, हिकु साईअ में शक्ल मां पढ़नि था त ॼणो कचे में हाणे तो माखी लाथियूं अचे, ॼणो चओ त हिनखे मेहन जो वाड़ो पंहिंजो आहे। ओ मुसलमान, ये हराम जा पैसा जो बच्चन के खाराइंदे त पोइ काॾो बीमारी वेंदई, काॾो मुसीबतूं वेंदी। हलाल खा, रुपयो हुजे हलाल ते न खा, बनबरी न कर, मिलावट न कर। ऐं मां हे बि अर्ज़ रखां, अॼु वॾे में वॾी दाह इहा आहे त असां पीउ माउ जा नाफ़रमान। असां वटि पीउ माउ जो अदब न रहियो आहे, पीउ माउ जो चयो न रहियो आहे, पीउ माउ खे कुझु बि नथा सम्झूं। जेके सभु कुझु आहिनि तंहिंखे कुझु बि नथा सम्झूं, पोइ सम्झाइण त तुंहिंजे लाइ कुझु बि नाहे। जेके सभु कुझु आहिनि असांजे लाइ, हुमा जन्नतों का ओ नारो का, आका फरमायो जन्नत भी ये अथव, जहन्नम भी ये। पर्ची पयव त जन्नत तव्हांजे इंतज़ार में आहे, रुठल अथव त जहन्नम तव्हांजे इंतज़ार। उन नबे अम्मा जो क़दुरु कयो, असां बेक़दरा थी विया आहियूं। वीचारा रोअनि था पीउ माउ, असां सां बचनि जा हे कर, असां सां बचनि जा हे नाक। नौजवान ॿुधो, ओतिरो कयो पीउ माउ सां से बि जेके ज़ुबान पंहिंजे बचनि जा ज़ुल्म बर्दाश्त करे। एतिरो रोवारियो जेको ज़ुबान पंहिंजे बचनि जे तरफ़ खां जॾहिं तव्हांखे रोवारियो वञे, पोइ मथां पछतायो, पोइ मथां रो त हाणे छा कयोसीं। अबे अम्मा जी भारत अथव, अबू अम्मा राज़ी अथव त अल्लाह बि राज़ी अथव, रसूलुल्लाह बि राज़ी अथव, पोइ जन्नत तव्हांजे इंतज़ार में। अबू अम्मा नाराज़, पोइ अल्लाह बि नाराज़, रसूल बि नाराज़, जन्नत जा दरवाज़ा बंदि हूंदे, पोइ जेको तुंहिंजी मर्ज़ी। वॾड़ो मां अव्हां खे अर्ज़ कंदो रहंदो आहे त अल्लाह जो वास्तो अथव, नियाणियूं पढ़ायो, नियाणियूं पढ़ायो। असांखे हज ते ज़ोर, उम्रे ते ज़ोर, साल साल में एतिकाफ़ भले पार में वेहंदासीं, ओ मस्जिद नबीअ में हरम में एतिकाफ़ वेहंदासीं। 4 नियाणियूं वेठला, 3 नियाणियूं वेठला, पोइ कहिड़े मुंहं सां असां मदीने पाक जे मुंहुं खणी वञूं। सीरत के किताबन में लिखियो पियो आहे, हुजूर सजी बीबी ज़ैनब जी उम्र 16-17 साल हुई शादी वाले टाइम ते, बीबी रुक़ैया जी उम्र 16-17 साल, बीबी उम्मे कुलसूम जी उम्र 16-17 साल, बीबी फातिमा जी उम्र 15 साल। कलमो उन महबूब ते पढ़ूं था, मंझण जे लाइ कुझु बि तयार कोन्हे। असां मुस्लमान कहिड़े कम जा,
बुजुर्गन हीअं बि लिखियो आहे त घर में न्याणी जवान वेठी थी सभु कुझु रब तोखे ॾिनो आहे नथो उथारे त तुंहिंजी निमाज़ बि क़बूल आहे तुझे घर में बरकत भी न पवंदी पोइ थोरो सोच वॾो मावा खे अर्ज़ु थो रखां न्याणी पढ़ाए ॿियो मावा खे अर्ज़ु रखां थो अलाह जो वास्तो त वॾो पंहिंजे हथनि सां अॼु न्याणी खे ॾिनियूं वञो पोयों ॿाहिरि कोन था ॼण पोइ मथां पीउ जी क़बर पिटे तबाह हक़ अथव न्याणे जो तव्हां जेकॾहिं पीअर न्याणे जा हक़ खाई पुटनि खे ॾेई वेंदव न पोइ क़बर तव्हांजी पिटबी छिकींदव छिकंदव तव्हां पुट त पोयों मथां कुल बि न पढ़नि ॿाहिरों मावा खे अर्ज़ु थो रखां भेनरुनि जा हक़ न खाओ भेनरुनि जा हक़ भेनरुनि जो हक़ जो खाईंदव त कंदव काॾे इन्हनि पुटनि जे लाइ कयो था न जेके अॼु पुटनि जे लाइ रड़ियूं था कयो चयो नथा वठनि पोइ बि परावा सरावा न्याणियुनि मिसकीन जा रहड़े सड़े उन्हनि खे था वेठा खारायो ॿाहिरों भेनरुनि खे पंहिंजा हक़ ॾियो मावा के हे भी अर्ज़ रखा मुसलमानों नाराज़ न थियो मौलवियुनि जा लफ़्ज़ माण्हू खे ॾुखिया लॻंदा आहिनि अल्लाह जो वास्तो अथव चओ इंशाअल्लाह बच्चन के हाफ़िज़ भी बणाईंदासीं आलिम भी बणाईंदासीं बच्चन के पर्दो करायो मुसलमानों बच्चन के पर्दो करायो बस मां शॉर्टकट में ॿ टे ॻाल्हियूं थो अर्ज़ रखां कई अजीब जुमलो लिखियो आहे ॿुधण जहिड़ो त साहब जेकॾहिं अखि तोखे आहे नंग ॿियनि खे न पोइ अखि ॿियनि खे बि अथई नंग तोखे बि अथई वॾो जुमलो आहे बच्चन खे पर्दो करायो उहो दौर न आहे हया शनास वारो दौर हलियो वियो लज वारो दौर हलियो वियो बच्चन के पर्दो करायो असा मुसलमान अहल बैत जा आशिक वडे वाक़े सजाईंदा हो बीबी फातिमा जो गालियों वडे वाक़े कंदा हो असहाब जो गालियों वडे वाक़े कंदा हो पर नजर कंदा हो त पाण नेक नमाज़ी तस्बीह हथ मुदी पर न्याय के पर्दो न घरवारी के स्टेज ते बुजुर्ग बैठा बच्चन मां त हिय भी चवा तो मां कॾे बुजुर्ग जी फतवा पढ़ी असा के समूह को बड़ो हाय साहब बैठो अल्लाह से हाय साहब जे उम्र में इल्म में सेहत में रब से बरकत नसीब फरमाए हिकड़े बुजुर्ग जो कौल पढ़म जे हाफिज आलम जी घरवारी पर्दो न करे उन जे कदे नमाज भी न पढ़े माना चेबो त एडो डोहवा जो उन जे कदे नमाज भी बाकी जमाती जी ते भले मथे ते रो भी न रखे त भी बिस्मिल्लाह अवाई ओ मुसलमानों शादिन मुरादिन में ये हरकतों कढऊं असा शादिन मुरादियों असाजे शादियों मुरादियों वाणन को ट्रपी वयो न वाणया भी असाजे मथो टोका था कन पिया अवा वाणया भी मेलन जा मेल असा मुसलमान जो शादियों बेचारे विच ते न्याणियों डांस कंदियूं थी वदन झुगरी पाईंदी तो वदन काडे वई नमाज़ू काडे वई तौहीद काडे वयो कलमो काडे वया हज काडे वया उमरा बाजार में न्याणी डांस कंदी वते पो असा ईमान काथे बचो मां चलो आज तुम जो तर्जुमो तो कंदा मुसलमानों पंजे बच्चन के पर्दो करायो शादिन ते नजर रखो असा जो शादियों अलाए काथे पाजी चुकियो ऐं बियो अजुकल धंधो थी हुआ कूड़ जी शायदी पैसा दे तमा कोर्ट में बयान जा अल्लाह जो वास्तो तव 20 रुपए जे करे पंजी जिंदगी तबाह न कयो सजो पूरियो शायदियों बचो नमाजी थियो पाण भी बच्चन पाण भी नमाजी थियो बच्चन के भी नमाजी बनायो पंजे चेहरे ते महबूब जी सुन्नत सजायो ऐं हिन ज़बान के हिकड़ो बुधो आलमन जे लिहाज़ सां अर्ज़ तो कया खोड़ 75 साल गुजरी विया आलमन के वोट न से हाणे भी केड़े भी पार्टी सां वास्तो आ भला एतरो तकर ज़बान सां आलमन के गारियूं त न दे 5 साल जन के गारियूं कोने वरी हाणे तुझे मथो हथ जो घुमायो हाणे तो के आलम ज़हर ता लगन आलम जे मथो तुझी कावड़ा अल्लाह जो वास्तो तव इन ज़बान ते कंट्रोल कयो आलमन के घट वध न गलाए जो इंशाअल्लाह आलम होजे या आलमन जो नुमाइंदो होजे जो वोट हिन भेरे उन जो इंशाअल्लाह वोट हिन भेरे जो इंशाअल्लाह हराम जे वेझो न वेंदास जेतरो थी सकदो हथन के पैरन के अखिन के कन्नन के हर शे को पांजे कन उजवन के हराम को बचाईंदासे हक न खाओ हक न खाओ भेनर जा हक न खाओ पांजे घर में सही हलो पांजे बच्चन के खर्च दियो बिन शादिन वाला हो त पांजे घर वारो सा अदल इंसाफ कयो घरवारी क़यामत न छडाई मत ना को करे बेर साफी करे मत कब्र में भी पकड़ियो पियो जे आखिरत में भी पकड़ियो पियो अल्लाह अवल मुखे इन गालन जी मत अमल की तौफीक अता फरमाए उन का बाद रब से हवा के अमल की तौफीक अता फरमाए वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।